अस्सलामुअलैकुम दोस्तों। अॼु असां लाइ खणी आया आहियूं सिंध जी तारीख़ जो हिकु जुर्रत भरियो नालो बशीर ख़ान कुरैशी। हिकु अहिड़ो अॻवान जंहिं नौजवानी खां वठी पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध जे हक़नि लाइ वक़फ़ करे छॾी। अॼु जी वीडियो में असीं ॻाल्हाईंदासीं ही केरु हो, किथे पैदा थियो, कीअं शागिर्द तहरीक मां वॾो अॻवान थियो ऐं कीअं जीए सिंध क़ौमी महाज़ यानी जस्कम जो सरबराह बणियो। हलो दोस्तों, शुरू करियूं था बशीर ख़ान कुरैशी जी ज़िंदगी जो सफ़र। बशीर अहमद कुरैशी, जेको दुनिया में बशीर ख़ान कुरैशी जे नाले सां मशहूर थियो, 10 अगस्त 1959 ईस्वीअ ते मोटनपुर मोहल्ला रतोदेड़ो ज़िलो लाड़काणू में जन्म वरितो। सादे मज़दूर तबके वारे घराणे मां ताल्लुक़ रखंदो हो। नंढपण खां ई समझदार, बहादुर ऐं इंसाफ़ पसंद तबियत रखंदो हो। बुनियादी तालीम रतोदेड़े मां हासिल कई ऐं उते ई मैट्रिक पास कई। उन खां पोइ शिकारपुर मां इंटर कयो ऐं पोइ दाख़िल थियो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में। ही यूनिवर्सिटी संदसि ज़िंदगी बदिलाए छॾींदड़ हंधि साबित थी। हिते ई बशीर ख़ान सियासत तरफ़ वधणु शुरू कयो। 1976 ईस्वी में जॾहिं हू टंडोजाम यूनिवर्सिटी में पढ़ाई कंदो हो, तॾहिं हिन शमूलियत कई जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन। उहो ई वक़्तु हो जॾहिं बशीर ख़ान अमली तौरु सिंध जे हक़नि लाइ जदोजहद में क़दम रखियो। हू ॾाढो सरगर्म शागिर्द अॻवान बणिजी वियो। जल्दी यूनिट जो सदर, पोइ मरकज़ी वाइस प्रेसिडेंट ऐं पोइ 1986 ईस्वी में मरकज़ी सदर जे उहिदे ते पहुतो। उन दौर में मार्शल लॉ हो। शागिर्द अॻवान खे गिरफ़्तार कयो वेंदो, उन्हनि ते केस ठहंदा हुआ, पर बशीर ख़ान डिॼण वारो न हो। हिन ॾाढा ई आॾो सर न झुकायो, बल्कि जदोजहद में अॻिभेरो थींदो वियो। जॾहिं 1995 ईस्वीअ में जीए सिंध क़ौमी महाज़ जो क़याम अमल में आयो, तॾहिं बशीर ख़ान जेल में हो। पर छा थियो, पार्टी हिन खे जेल अंदर ई डिप्टी कन्वीनर चूंडे छॾियो। उन खां पोइ 1996 ईस्वीअ में हू सेक्रेटरी जनरल बणियो ऐं आख़िरकार 13 अप्रैल 1998 ईस्वीअ ते बशीर ख़ान कुरैशी खे जस्कम जो चेयरमैन चूंडियो वियो। हुन वक़्त ताईं बशीर ख़ान सिंध जे नौजवाननि जे अखियुनि जो तारो बणिजी चुको हो। हुन जदोजहद खे मुंज़िम कयो, तहरीक खे शऊर ॾिनो ऐं सिंध जे माण्हुनि में सियासी सुजागी पैदा कई। बशीर ख़ान जो नारो सादो हो, सिंध जे वसीलनि ते सिंध जो हक़। हू पाणी, गैस, ज़मीन, ज़राइत, रोज़गार ऐं सियासी हक़नि जी ॻाल्हि कंदो हो। मसइला खणी माण्हुनि वटि वेंदो हो, जलसा ऐं रैलियूं कंदो हो। चाहे कराची हुजे, लाड़काणो, सखर या थर, हर हंधि संदसि आवाज़ गूंजंदो हो। बशीर ख़ान जी वॾी ख़ूबी उहा हुई त हू माण्हुनि सां मिली संदन मसइला ॿुधी ऐं हल लाइ खेनि गॾु कंदो हो। कबीला, ॻोठ, धुरियूं सभिनी में सुलह ऐं भाईचारो पैदा कंदो हो। 7 अप्रैल 2012 ईस्वी, उहो ॾींहुं जेको सिंध लाइ ॾुखींदड़ थियो। बशीर ख़ान सकरंड नवाबशाह में पार्टी दौरे ते हो। राति जे वक़्तु खेसि ओचितो सख़्त तकलीफ़ थी ऐं अस्पताल पहुचायो वियो, पर हू हलियो वियो। सरकारी रिपोर्टनि मूजिबि मौत जो सबबु दिलि जो दौरो ॿुधायो वियो, पर केतिरनि ई पारां उनखे मशकूक मौत करार ॾिनो वियो। उन्हनि चयो त खेसि ज़हर ॾिनो वियो आहे। संदन जनाज़े में लखें माण्हू शरीक थिया ऐं सिंध में सोग रहियो। हिकु अॻवान, हिकु जुर्रतमंद आवाज़ हमेशह लाइ ख़ामोश थी वियो। दोस्तों, बशीर ख़ान कुरैशी सिंध जे उन्हनि अॻवाननि मां हो जिन पंहिंजी ज़ात लाइ कॾहिं कुझु न घुरियो। हू फ़क़ति हिकु ॻाल्हि चाहींदो हो, सिंध जो शऊर, सिंध जो हक़ ऐं सिंध जो मुस्तक़बिल। हिन जी जदोजहद अॼु बि ज़िंदा आहे। हिन जी सोच अॼु बि नौजवाननि खे हौसलो ॾींदी आहे।
जेकॾहिं अव्हांखे ही वीडियो पसंद आई तो महिरबानी करे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब ज़रूर करियो ऐं कमेंट में लिखो त ईंदड़ वीडियो कहिड़ी शख्सियत ते ॾिसणु चाहियो था। शुक्रिया। सिंध जी सरज़मीन आबाद रहे ऐं पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद जारी रहे।